मटियारी में हाजी खान मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ खैबर शहर में साहिब मेडिकल सेंटर जे ताउन सां हिकु फ्री मेडिकल कैंप लगाई हुई, जंहिंमें वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी मुफ़्त चकास कराई। कैंप दौरान माहिर डॉक्टरनि दिलि, नफ़्सियाती, औरतुनि, ॿारनि, चमड़ी, दिमाग़ ॿियनि आम बीमारियुनि जो मुफ़्त मुआइनो कयो। मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं ऐं एहतियाती तदबीरुनि बाबति आगाही ॾिनी वई। डॉक्टरनि में शहरियार कमराणी, डॉक्टर परवीन चन्नड़, डॉक्टर सैयदा अम्बरीन, डॉक्टर आबिदा आबड़ो, डॉक्टर ज़हूर मेमण, डॉक्टर इस्माइल हिंगोरो, डॉक्टर शकूर मेमण समेत ॿिया माहिर शामिल हुआ। हेपाटाइटिस, रत ऐं शुगर जो मुफ़्त टेस्टूं पिणु कई वयूं। डॉक्टरनि जो चवणु हो त अहिड़ियूं कैंपूं ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद आहिनि, जेके महांगे इलाज जी सघ नथा रखनि। मक़ामी माण्हुनि मूजिबि कैंप खे साराहियो ऐं अहिड़ियुनि सरगर्मियुनि खे जारी रखण जो मुतालबो कयो। इंतिज़ामिया मूजिबि कैंप जो मक़सदु अवाम खे सिहत जूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु ऐं शऊर वधाइणु आहे ऐं मुस्तक़बिल में भी अहिड़ियूं कैंपूं जारी रहंदियूं। खैबर टाउन चेयरमैन हाजी अब्दुर रहमान खैबर पिणु कैंप जो इंतिज़ामनि खे साराहियो।